बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार नाज़रीन। ताज़ियुनि बरसातुनि सॼी सिंध में तबाही पखेड़े छॾी आहे। ख़ासि तौर सां जाइज़ो वठूं काछे वारो इलाइक़ो सख़्तु मुतासिर थियो आहे, जिते वॾे अंग में माण्हुनि लॾपलाण कई आहे, रस्ता बंदि थी चुका आहिनि ऐं उते खाद ख़ुराक जी पिणु खोट पैदा थी वई आहे। लॻे ईअं पियो त उते साल 2022 जहिड़ी सूरत हाल पैदा थी वई आहे, पर असांखे इन समूरी सूरत हाल खां इंतिज़ामिया अघूर निंड नज़र अचे थी। चयो वञे थो त ईंदड़ कुझु ॾींहंनि में वरी हिकु बरसाती सिस्टम सिंध में अचिणो आहे, जंहिं दौरान पिणु ज़ोरदार बरसातुनि जी अॻकथी कई पई वञे। रब पाक ॾाढो इहा ई दुआ आहे त हेलो का मींहं सिंध ते ख़ैर जा गुज़रनि। बहरहाल काछे में हिन वक़्तु ताज़ियुनि बरसातुनि खां पोइ छा सूरत हाल आहे, असांखे आगाह कंदो असांजो जोही जो रिपोर्टर अब्बास गाॾेई। काछे अंदरि जेका सावणी जेका बरसातुनि खां पोइ नए गाज वही अचण करे जेका आहे मुख़्तसर ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केॾीमहिल 20 फुट ऐं केॾीमहिल 17 फुट केॾीमहिल 15 फुट गाज अचण खां पोइ जो डाइवरेशन बंदि आहे उहो ॿधल न हुजण करे काछे में सदाईं 12 महीना जेको जेकर पाणी को बि थोरो घणो अचे थो त उहो काछे खे जेको आहे सो ॿोड़े छॾे थो। काछो पाणी त नेमत आहे ई आहे, पर काछे जे वासियुनि जूं जेके तकलीफ़ूं ॾिसूं था त उन्हनि जा जेके रोड रस्ता जेके आहिनि उहे बंदि थी था वञनि। सिहत समेत जेके अचवञ जी तकलीफ़ आहे या रोड रस्ता बंदि हुजण करे खाद खुराक जी जेका उते किलत थी वञे, उन्हनि जा जेके पहिरीं पहिरियां माण्हू आहिनि पंहिंजा जेके उन्हनि जा ख़ानदानी उहे जेके बीमार थियनि था उन्हनि खे इस्पतालनि ते पंहिंजे प्यारनि खे पहुचाए नथा सघनि। उन पहुचाइण जो कारण इहो आहे त उते रोड रस्ता न आहिनि ऐं जेके तक जा चूंडियल नुमाइंदा या जेके असांजा पंहिंजो ज़िले इंतिज़ामिया आहे उन हींअर ताईं काछे वासनि गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी काछे वासनि जा रोड रस्ता बंदि आहिनि ऐं उन बंदि हुजण सां जेके यूनियन काउंसिलूं आहिनि, सावड़ो आहे, छिन्नी आहे, टंडो रहीम ख़ान आहे, पटगुल मोहम्मद आहे, उन समेत जेके यूनियन काउंसिल ॿियूं जेके वाही पांदी आहे, गोरख रोड जेको आहे उहो पिणु कटियो पियो आहे। उनजे बावजूद बि DC दादू सिर्फ़ु हिते जेको आहे जेको रोड टुटल आहे ॿिटियुनि बोरियुनि वटि उते पहुतो आहे, सिर्फ़ु फोटू सेक्शन कराए वापसी मोटी वियो आहे। वॾी ॻाल्हि हींअर असां जेको हींअर मौजूदु आहियूं वाही पांधी रोड ते मौजूदु आहियूं, उते जेके माण्हू आहिनि, माण्हू जेके तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया ऐं जेके उते जेके प्राइवेट माण्हू आहिनि इंतिज़ामिया तरफ़ां का शइ कान कई वई आहे, उते का बि सहूलियत या फैसिलिटीज़ न ॾियण जी सूरत में जेके प्राइवेट माण्हू आहिनि फ़ी माण्हू खां जेको तक़रीबन 200 रुपया वठनि पिया, फ़ी गाॾी ते 500 रुपया वठनि पिया ऐं बचड़े वारा माण्हू आहिनि जेके उहे ॾाढो इंतिहाई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। शायदि DC दादू ऐं चूंडियल नुमाइंदनि खे उहो सभु कुझु नज़र न पियो अचे। नाज़रीन, जोही जो रिपोर्टर अब्बास गाॾेई काछे वारे इलाइक़े में ताज़ियुनि बरसातुनि सबबि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन खां आगाह करे रहियो हो। असांजो रिपोर्टर कुझु मुतासिरनि सां इलाइक़े जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। हू छा था चवनि, अचो त ॿुधूं। ॿार वठी आया आहियूं, तकलीफ़ ॾाढो आहे, खंड बि थोरो अहिड़ो खंड बि कोन्हे, पर इंतिज़ामिया कोन्हे, असुलु को बि का ॻाल्हि ई कोन्हे। 300 400 बसि जेतिरा आया वठनि था, पोइ असां मजबूर ॾियण लाइ बसि छा कयूं, बच्चा बीमार आहिनि, इन्हनि जे करे इंतिज़ामिया हुजे हा त हींअर ॿधिजी वञे हा। हिकु हफ़्तो थी वियो आहे, का पाणी ॾिस आहे का शइ कोन्हे। डंपर घणा पवंदे 30 या 40। लापरवाही आहे हुकूमत जो। वो चवनि था असां मिटी उहो इंडिया में घुराए ईंदा न, पाकिस्तान में मिटी खुटी वई आहे न। DC दादू सां कल्ह DC विज़िट करे वेंदो, माल मिले थो, माल खाईंदा, बसि हिते ई पियो हूंदो। वोट इन्हनि खे ॾियूं, गर्मी में सर्दी में रसरफ़ी ख़ान खे ॾियूं, उहो कुझु करे ग़रीबनि जे लाइ खंड नथा ॿधा सघनि। 300 रुपया साइकिल मोटर जा वठनि था। अवाम बचड़े वारा ॾिसो केतिरा आहिनि, त असां ज़िले में सदाईं कामयाबु आहियूं त ग़रीबनि जे लाइ कुझु कया सघनि, खंड नथा ॿधे सघनि। 500 गाॾी ते भरंदे पियूं ऐं 200 रुपया माण्हू ते भरंदे पियूं। 10 ॾींहं थी गया न असां सूरे जूं, न अटा खाइणु कणे, न अन्न खाइणु कणे, कीअं पियूं कीअं चाऊं, वॾी परेशानी आहे तमामु। घर जे भाती सूरे जा न था, नंढड़े ॿार बचड़े मुक़ाम ते वेंदे पिया, कीअं टप वञूं, कीअं करूं, न ॿेड़ीअ न को गंढा ॿधंदे, न कोई मिटी खचंदे, न बसि जमाली जेको माल आंदे फंड हड़ी खाधी वेंदे रोड रस्ते था, का शइ न बचंदे। हिकु DC खाधी वेंदा ॿिया जमाली खाधी वेंदा। DC कल आया असां DC आया, DC कहिड़ा ॿधवा के कुझु ई कोन्ह करवा के, का शइ न करवा के। DC रुगो खावण ते पिछूं सॼी ख़ल्क का शइ जे घटि में घटि माना 5000 10,000 ॻोठे सभु तबाह लॻे पियो, रस्ते बंदि लॻे पिया, का शइ कोन्हे। असां मुतालबा जेको नूल वूल मारे जान छुड़ावे, हर साल टुटा पिए। जेको सो मिटी नथा विकिराइजनि, पाण वोटनि जे लाइ भॻा था अचनि, केॾा माण्हू परेशान आहिनि, केॾा जेको सो तंग थिया आहिनि। केरु कोन हिते आयो आहे, भाई छो एॾो ज़ुल्म आहे, छो था 300 रुपया वठो, केरु कंहिंजो कोन्हे। असां हिते ग़रीब अची फाथा आहियूं।
नाज़रीन, ताज़नि बरसातुनि सबबि सिंध में जेका सूरत हाल पैदा थी आहे उनजो जाइज़ो वठूं पिया। हाणे हलंदासीं थरपारकर, जिते खिवण जे वाक़िअनि में हर साल वाध अची रही आहे। हिन साल खिवण किरण जे वाक़िअनि सबबि 10 इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं ऐं समन जे अंग में चौपायो माल मरी वियो। चयो पियो वञे त फितरत सां हथ चुरांद करण सबबि हीअ सूरत हाल पैदा थी आहे। ख़ासि तौरु वणनि जी वाढी जे करे थरपारकर में खिवण जे किरण जा वाक़िआ तमामु घणा वधी विया आहिनि। इन हवाले सां आगाह कंदो असांजो चेल्हार जो रिपोर्टर अता नोड़ियो। महिरबानी इरफान साहब, थरपारकर जी ॻाल्हि ॿोल कजे त जीअं ई चौमासी जो वसकारो शुरू थियो आहे त थरपारकर में खिवण किरण जे वाक़िअनि मां ॾींहों ॾींहुं वॾे पैमाने ते इज़ाफ़ो थींदो पियो वञे। तव्हांखे ॿुधायां त थरवासियुनि जो जेको हिन बरसातुनि में वॾे तइदाद में नुक़सानु थी वियो आहे। इन हवाले सां मुंहिंजी मक़ामी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हिननि जो चवणु आहे त खिवण किरण जा जेके सबब आहिनि, हिकु त थरकोल में कोल जी खोटाई, वणनि जी वाढी, वणनि जी नसल कशी जे करे, सोलर प्लेट, माहौल जी क़दुरु समेत ॿिया केतिरा ई सबब आहिनि जेको जंहिं ते खिवण किरंदी आहे। तव्हांखे ॿुधायां त थरपारकर में हिन बरसाति में थरवासियुनि जो वॾे तइदाद में नुक़सानु थियो आहे। मिठी खां जेका असां छड़ी वेंदड़ियूं छड़ी मथां जेको सो खिवण किरण जे नतीजे में 10 पांधीअड़ा यात्रियुनि जेके आहे सो मौक़े ते फ़ौत थी विया, केतिरा ई ज़ख़्मी थिया। साॻी रीति इस्लामकोट तालुके जो ॻोठु रडियारो आहे जिते ज़ाल मुड़ुस मथां खिवण किरण जे नतीजे में उहे ॿई मौक़े ते फ़ौत थी वियो आहे। इस्लामकोट जी कॉलोनी में नारू भील मथां खिवण किरण जे नतीजे में उहो फ़ौत थी वियो। साॻी रीति तालुके चाचेरो जो ॻोठु मिठड़ियो मेघवाड़ सॾियो वञे थो, जिते केबिन मथां खिवण किरण जे नतीजे में नौजवान दिलीप मेघवाड़ मौक़े ते फ़ौत थी वियो। मजमूई तौर ते थरपारकर में जेको सो 10 जानियूं ज़ाया थियूं आहिनि, 300 खां मथे जेको सो चौपायो माल मरी वियो आहे। जेको सो एॾो वॾो नुक़सानु थियण करे जेके थरवासी आहिनि उहे ख़ौफ़ज़दा आहिनि। नाज़रीन, थरपारकर में खिवण किरण जे वाक़िअनि सबबि जेको नुक़सानु थियो आहे उन हवाले सां आगाह करे रहियो हो असांजो चेल्हार जो रिपोर्टर अता नोड़ियो। असांजे रिपोर्टर कुझु मक़ामी माण्हुनि सां, समाजी अॻवाननि सां हिन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई आहे। संदन छा चवणु आहे, छा मुतालबो आहे, अचो त ॿुधूं। बिजली किरण सां थरपारकर में हींअर हिन साल बि नुक़सानु काफ़ी थियो आहे। 300 खां मथे जानवर माण्हुनि जो नुक़सानु थियो आहे। 9 खां मथे क़ीमती जानियूं ज़ाय थियूं। अॼु 2 जुलाई जी अॼु बि हिकिड़ो क़ीमती जान ज़ाय थी आहे। कल्ह बि सलामकोट में, अॼु छाछरे में। त इन जा छा कारण आहिनि, छा सबब आहिनि, कहिड़ा उपाउ आहिनि, उन ते बि हिकु गवर्नमेंट खे तहरीक वठणु खपे। माहौली आलूदगी सभिनी खां वॾो काज़ आहे। जेका क्लाइमेट चेंज आहे, जेको असांजो मुल्क उनखे फेस करे पियो बैडली, ऐं उन खां हटी करे सॼी दुनिया में ओपन पिट माइनिंग बि बंदि थी चुकी आहे तक़रीबन। असां वटि उहो कोयले जी खोटाई हले पई, उहो बि हिकु मेन कारण आहे। उन खां हटी करे जेको शयूं काफ़ी असांजे जेको गवर्नमेंट खे उपाउ वठणु खपनि। लाइटनिंग, छो त सिर्फ़ु थरपारकर में या पाकिस्तान में नथी थिए, USA, नॉर्वे, उते बि तमामु ॿियनि मुल्कनि खोट सॼी दुनिया में किरे थी ऐं नुक़सानु करे थी, पर उन्हनि माण्हुनि क़ीमती जानियूं बचाइण लाइ उपाउ वरिता आहिनि। शहर में रिहाइशी जिते आबादी आहे, ॻोठ आहिनि, उते उन्हनि इहा राड लॻाई आहे जंहिंसां महफ़ूज़ थी सघिजे थो। हाणे जीअं मिठी एॾो वॾो शहरु आहे, गवर्नमेंट जे तरफ़ां कोई अहिड़ी शइ न आहे लॻायल, कोई एतिरो सरफेस, ओवरऑल सरफेस खां मथे पोल हुजे जेका कैच करे वठे। ऐं दुनिया सॼी इन बिजली मां, लाइटनिंग मां बिजली पैदा करे पई। अलाए केतिरी बिजली जेका असां इस्तेमालु रूटीन में कयूं पिया, ऐं शॉर्टफॉल आहे सॼे मुल्क में, उहो बिजली इस्तेमालु बि थी सघे थी, पर बदनसीबी आहे उन ते कोई अहिड़ो कमु या गवर्नमेंट सोचियो बि न आहे अञा ताईं। 2019 आई थिंक उन में असांजो थर में 14 खां 15 क़ीमती जानियूं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ज़ाय थियूं आहिनि। रिसेंटली कल्ह त 7 उठ मरी विया आहिनि, जंहिंमें मेल फीमेल, तक़रीबन उन्हनि जी क़ीमत 20 लख खां मथे हूंदी। त इहे जंहिं बरसाति में माण्हू ख़ुशी मल्हाईंदा आहिनि, असांजो थर सॼो बरसाति ते डिपेंड करे थो, पर बरसाति एतिरो नुक़सानु कंहिं इंडिविजुअल खे ॾिए थी या कंहिं क़ीमती जान ज़ाय करे थी, त उन बरसाति जो कहिड़ो उन माण्हू लाइ फ़ाइदो थींदो। गवर्नमेंट खे घुरिजे त इन ते हिकु बाक़ाइदे कोई प्लान जोड़ी कमकार शुरू करे छॾे, जीअं थर महफ़ूज़ रहे, सॼो असांजी जानियूं महफ़ूज़ रहनि। ऐं असांखे बि घुरिजे त अहिड़े टाइम लाइटनिंग या बारिश जे टाइम ते ॿाहिरि गैर ज़रूरी घुमण फिरण खां परहेज़ करिजे। हीअ जेको कोल माइनिंग वारो जेको सिस्टम आहे, जेको मनसूबो आहे, इहो समूरी दुनिया इन खे रिजेक्ट करे चुकी आहे। समूरी दुनिया चए थी बाबा हीउ माहौल दुश्मन आहे। हाणे असां वटि जो कोल माइनिंग वारो जेको सेटअप अची खुलियो अथई, उन खां पोइ उन खां पोइ जेको उते वणनि जी जेका वाढी आहे, समूरी दुनिया में हिन वक़्तु 1.5 डिग्री गर्मी पद वधियो आहे।
ऐं जिते बि गर्मीपद वधियो आहे, जिन जिन इलाइक़नि में गर्मीपद वधियो उते खिवण जेका आहे आसमानी बिजली वधी किरे थी। साइंस हिन खे अजीब सेटअप मां सम्झे थी। बाबा हिकिड़ो ककर आहिनि, उनजो मथे वाधू चार्ज आहे, हेठि काटू चार्ज आहे, ज़मीन जेका आहे उहा वाधू चार्ज आहे ऐं उतां जेको हेठि ज़मीन आहे किरे थी। भला ही समूरी हेॾी वॾी काइनात थी, हज़ारे सदियूं साल पुराणी ही दुनिया आबाद हुई, हेतिरा ॾींहं भला कोन किरी, हेतिरा ॾींहं वाधू काटू चार्ज कोन हुई। हींअर अचानक 5 खां 8 साल थिया आहिनि, धड़ाधड़ खिवणूं किरनि पियूं ऐं बरसाति अचे थी त हिते थर जो जेको माण्हू आहे उनजो साह में हथ आहे। माना हिकिड़ो ख़ौफ़ ऐं हिरास आहे। अॻे हिते बरसाति इंजॉयमेंट हूंदी हुई। असांजा पंहिंजा वॾा ॻाल्हि कंदा हुआ त जॾहिं बरसातूं पवंदियूं हुयूं त असीं खिवणनि जे साए ते जेको आहे उहो माल असीं वारींदा हुआसीं। अॼु बि तव्हां ॾिसो त थर जो माण्हू जॾहिं बरसातूं पए थियूं, समूरो थर जो माण्हू झंग में आहे, उहो माल में पारे थो ऐं उहो झंग जे हवाले हुजे थो। हाणे जेकॾहिं हिन वक़्तु समूरा माण्हू चवंदा बाबा तव्हां अर्थ राड लॻायो ऐं हिन जो समूरो जेको हल आहे उहो अर्थ राड आहे। भला जेकॾहिं अर्थ राड हिन जो समूरो हल आहे त तव्हां अर्थ राड हिकिड़े ॻोठ में तव्हां लॻाए सघंदा। समूरे मढ़नि में, मंदरनि में, झंग में 22,000 चौरस किलोमीटर थर पकड़ियो पियो आहे। सभिनी पासे तव्हां अर्थ राड किथे लॻाए वेंदा? इन लाइ हिकिड़ो ई हल आहे, असांखे माहौल दोस्त थियणो पवंदो, असांखे वण पोखणा पवंदा। ही जो क्लाइमेट चेंज जो जेको सॼो सिस्टम आहे असां हीउ सॼो बिगाड़े छॾियो आहे। असां फितरत जी उजाड़ जेका लताड़ कई आहे इनखे असांखे बंदि करिणो पवंदो। जेसिताईं असीं इनखे बंदि नथा करियूं एसिताईं हीउ असांजा हीउ मौत जेको आहे न खिवण वारो इहो असां त कॾहिं टारो कोन कंदो। रिसेंटली 5 साल खां पोइ इहो लाइटनिंग जेको खिवण विझ जेको जंहिंखे पाण चवंदा आहियूं, इहो हिते थरपारकर में मुख़्तलिफ़ वाक़िया थिया आहिनि। जीअं रिसेंटली इस्लामकोट में थियो आहे, छाछरो में थियो आहे, मुख़्तलिफ़ जीअं माल ते विझ किरे थी, खिवण किरे थी, इहो बि हिकिड़ो माली नुक़सानु आहे। उनखां अलावा जानी नुक़सानु आहे। इहो हिते थरपारकर जो मुख़्तलिफ़ थी चुको आहे, अञा बि थी रहियो आहे। पर बदकिस्मती सां गवर्नमेंट इन ते को बि उपा न वरितो आहे, न वरी को कंसेंट इदारो इन जे ख़िलाफ़ु कोई उपा वरितो आहे। इहो असां थरपारकर जी आवाम चाहियूं था त इन जे ख़िलाफ़ु जेको कंसेंट इदारा आहिनि या गवर्नमेंट आहे असांजी, इन खे रोकण जे या इन जे कोई बि इन जो कोई हल ॻोल्हियो वञे त जीअं असांजूं माली तौरु जानी नुक़सानु जेको अची थो उनखे रोकियो वञे। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।